ओम शांति। अॼु ॾिसां मिटा शइ बाबा ब्रह्मानंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों चवंदा आहिनि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान आहियां। परमात्मा आत्माउनि खे हीरे जहिड़ा ठाहिण आयो आहे न। कौड़ी मुसल आत्माउनि खे हीरे जहिड़ो ठाहिण आयो आहे। बाबा चवंदा आहिनि कि कलयुग बदिली करे हाणे सतयुग थियण वारो आहे। पतित दुनिया खे मां बदिलाए करे पावन दुनिया जी स्थापना करण आयो। छो जी मनुष्य मूंखे पुकारदा आहिनि न कि हे पतित पावन अच। त हाणे मां आयो आहियां त सभिनि आत्माउनि खे पूरी सृष्टि खे पतित खां पावन ठाहिण लाइ पावन दुनिया में कोई बि मूंखे पुकारदो न आहे। हाणे रावण जे राज्य जॾहिं खां शुरू थियो आहे, द्वापर युग खां, तॾहिं खां भक्ति बि शुरू थी आहे। ऐं मूंखे सॾु करण बि तॾहिं खां ई तव्हां सॾु करणु शुरू कयो अथव। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि असां भारतवासी पहिरियों स्वर्गवासी हुआसीं। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम हुआसीं न। वो त्रेता में असांजी 14 कला थी वई। 16 कला खां 14 कला थियासीं। द्वापर युग खां असांजी कलायूं जल्दी जल्दी घटि थींदी आहियूं। दुनिया जी बि कला घटि थी वई आहे न। मकान जो पहिरियों सतो प्रधान हूंदो आहे, हाणे तमो प्रधान थी वियो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सतो प्रधान सां शुद्ध पवित्र दुनिया हुई। हाणे उहा तमो प्रधान कलयुग पतित दुनिया थी वई आहे। हाणे वरी खां सतो प्रधान दुनिया बाप स्थापन करण आयो आहे न। दुनिया ई नई खां पुराणी थींदी आहे। तॾहिं त सभु चाहींदा आहिनि कि नई दुनिया, नयो राज्य अचे। अहिड़ी दुनिया अचे जिते सुख शांति सहन संपत्ति सभु हुजे। हाणे अहिड़ी दुनिया स्थापन केरु करे सघंदो आहे? ज़रूर हिन सृष्टि जो रचयिता ई करे सघंदो आहे न। केरु आहे हिन सृष्टि जो रचयिता? निराकार परमपिता परमात्मा शिव। हुननि खे त कोई ॼाणंदो ई न आहे। हाणे बाप अची करे ख़ुदि जो ई परिचय पाण खे ॾिए थो। बाबा चए थो तव्हां हिन जेको मुंहिंजो सत्य, मां सत्य आहियां न, मुंहिंजो सत्य जो संग कंदव त तव्हांखे सभु कुझु पतो पइजी वेंदो। सचो सचो सत्संग हिन समय ई आहे। भक्ति मार्ग में त ॾाढा सारा सत्संग आदि थींदा आहिनि, लेकिन हुते कोई सच थोरी ॿुधाईंदो अथव तव्हांखे। सच त मां ई तव्हांखे अची करे ॿुधाईंदो आहे। उहो त सिर्फ़ु शास्त्र आदि पढ़ी करे तव्हांखे ॿुधाईंदा अथव, लेकिन मां तव्हांखे सचो ज्ञान अची करे ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां आत्मा जो सभु सची थी वेंदो आहे। पहिरियों सची सची ॻाल्हि मां तव्हांखे कहिड़ी ॿुधाई आहे कि तव्हां आत्मा आहियो। तव्हांजो पीउ मां परमात्मा आहियां। भॻवान केरु आहे तव्हांखे हिन जी पहचान न आहे त ॿियूं त सभु ॻाल्हियूं कम जी न रही न। हाणे सचो सचो ज्ञान ई मां तव्हांखे इहो ई ॾियणु आयो आहियां कि आत्मा आहियो ऐं तव्हांजो पीउ मां परमात्मा आहियां। वास्तव में हाणे तव्हां सचे जो संग कंदव त तव्हां बि सचा थी वेंदा ऐं दुनिया बि सचखंड थी वेंदी। त इहो सत्संग जो सभिनि खां वॾी त्योहार आहे न। हिकु सत्य बाप सां गॾु पाण आत्मा जो संग आहे। बाक़ी ॿियो कोई बि सत्य ॻाल्हाइण वारो न आहे। छो जी आहे ई झूठी खंड। तॾहिं त ॻाईंदा आहिनि झूठी माया झूठी काया। पहिरियों झूठ ईश्वर जे लाइ चई छॾंदा आहिनि। कहिड़ो झूठ चईंदा आहिनि ईश्वर जे लाइ? कि ईश्वर सर्वव्यापी आहे। अलॻि खे ई झूठो ठाहे छॾियो अथनि। त तव्हांजी पहिरियों तव्हांखे अची बाप पंहिंजो परिचय ॾिनो अथई। दुनिया में त भॻवान जो परिचय कोई सचो ॾेई न सघंदो आहे। झूठ त झूठ, सच जी रती न आहे। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं बाबा अची करे तव्हां पाण खे ॿुधाए थो। हीअं न कि पाणी खे पाणी चइण कूड़ आहे। न, बाबा कूड़ कंहिंजे लाइ थो चए? ज्ञान ऐं अज्ञान जी ॻाल्हियुनि जे लाइ। ज्ञान हिकु ज्ञान सागर बाप ई ॾेई सघंदो आहे। छो जी बाबा में ज्ञान आहे ई सही। बाबा कुझु असांखे पढ़ी करे न ॿुधाईंदो आहे, न ही बाबा खे कोई शास्त्र आदि कंठ कयो अथसि। बाबा त पाण खे सत्य ॻाल्हियूं ॿुधाईंदा। बाबा में जेको ज्ञान आहे हुनखे चइबो आहे रूहानी ज्ञान। सतयुग में झूठ हूंदो न आहे। रावण राज्य द्वापर युग जॾहिं खां शुरू थींदो आहे न, तॾहिं इहो सचो खंड झूठ खंड थी वेंदो आहे। सभिनि खां पहिरियों त असां विकारनि में हली वेंदा आहियूं। जो असांजा निजी गुण संस्कार हूंदा आहिनि उहे ई असांजा ख़तम थी वेंदा आहिनि।
असां असली आत्मा ई त असांजो धर्म शांत आहे न, लेकिन हाणे असां अशांत थी विया आहियूं त कूड़ो धर्म अपनायो आहे त सभी सभु कूड़ो ई कूड़ थी वियो आहे। बाप चए थो मां कोई सर्वव्यापी थोड़ी आहियां, सच त मां ई ॿुधाईंदो आहियां। मां अची करे सत्य मार्ग अर्थात सचखंड में वञण जो मार्ग तव्हांखे ॿुधाईंदो आहे। मां ऊच ते ऊच तव्हां सभिनि आत्माउनि जो बाप आहे, ईंदो बि तव्हांखे वरितो ॾियणु आहे। बाप ॿारनि जे लाइ सौगात खणी ईंदो आहे। मुंहिंजो नाम ई आहे हेवनली गॉड फादर। त परमात्मा ॿारनि जे लाइ छा सौगात खणी आयो आहे? सिरी ते विश्व खणी आयो आहे, हथेली ते हेवन खणी आयो न। स्वर्ग जी सौगात पाण ॿारनि जे लाइ खणी आयो आहे। स्वर्गवासी देवताउनि जी बादशाही हिन दुनिया में हुई, हाणे उहे ई स्वर्गवासी आत्मा ई कलयुग थी कलयुग वासी थी वई। हिन करे त जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त छा चईंदा आहिनि, फलानो स्वर्गवासी थियो। परंतु नर्क में हुयो न, हिन जो मतिलबु त पाण सभु कंहिं में आहियूं? नर्क में आहियूं। त नर्क में शरीर छॾंदो त नर्क में ई पुनर्जन्म वठंदो न, स्वर्ग में त तॾहिं हलंदो जनम वठंदो जॾहिं पढ़ाई कंदो। स्वर्ग में वञण लाइ परमात्मा खां वरितो वठिणो पवंदो आहे, परमात्मा खां शिक्षा वठिणी पवंदियूं आहिनि। परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे लाइक़ु ठाहिबो आहे, तॾहिं त पाण स्वर्गवासी थींदासीं। कोई कूड़ी भ्रष्टाचारी विकारी आत्मा शरीर छॾे त उहो स्वर्ग में थोरी वञी सघंदी आहे। स्वर्ग में वञण लाइ पहिरियों आत्मा खे हिते पावन थियणो आहे। उहो बाप पाण खे रास्तो ॿुधाईंदो आहे। सचो त हिकु बाप ई आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि बुरी ॻाल्हियूं न ॿुधो, न ॾिसो, न ॻाल्हायो, न सोचियो। ये दुनिया त बुरी आहे ई सही, लेकिन हिन बुरी दुनिया में रहंदे हुए बि परमात्मा खे यादि करे सभिनि खे ईअं ई ॾिसो कि इहे सभी आत्माएं मुंहिंजी सुठी भाउ आहिनि। भले कोई कुझु बि करे थो, लेकिन पंहिंजे मन में छा भावना रहे, ये सभी आत्माएं सुठियूं आहिनि, ये सभी आत्माएं सुठियूं आहिनि। हिन समय सभु पतित थी वियूं आहिनि न, हिन करे लड़ाई झगड़ो बुरो कर्म थी करनि। परंतु असल में त पाण सभु आत्मायूं परम धाम निवासी आहियूं न। परम धाम में त सभु शुद्ध हुयासीं पाण। हाणे हिन दुनिया में अची करे पाण खेल खेॾी खेॾी पतित थी विया आहियूं। त बाबा चए थो हाणे सभिनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसो, सभिनि खे ईअं ई ॾिसो कि असां सभु शुद्ध आत्माएं आहियूं। पाण खे बाबा हाणे लाइक़ु ठाहिण आयो आहे। रावण राज्य में 2 कल्प रही रही करे असां सभी आत्मायूं नालाइक़ थी वियासीं न। हाणे बाबा अची करे पाण खे लाइक़ु ठाहिण लाइ छा थो ॾे? श्रीमत, श्रेष्ठ मत ॾियण आयो आहे बाबा। अगरि परमात्मा जी मत ते हलंदासीं त सॼी जवाबदारी कंहिंजी थींदी? बाप। बाप सॼी दुनिया खे पावन ठाहिण जी जवाबदारी खईं अथई न। कोई खणंदो एॾी वॾी ज़िम्मेदारी? विश्व जी सर्व आत्माउनि जी पूरी दुनिया खे शुद्ध साफ़ करण जी जवाबदारी केरु खणी सघंदो आहे? सवाइ परमात्मा जे ॿियो कोई बि न खणी सघंदो आहे। त बाबा चए थो मां जेकी मत थो ॾियां इहा उहा ई मत आहे जेकी तव्हां कल्प पहिरियों बि वरिती हुई, जंहिंसां त स्वर्गवासी थिया आहियो। हाणे वरी खां उहा ई मत थो ॾियां, छो जी तव्हां ई त चाहींदा आहियो असां स्वर्ग में वञूं। त हाणे मुंहिंजी मत ते हलो त तव्हां स्वर्गवासी थी वेंदो। श्रीमत चईंदी आहे, बाबा जी श्रीमत चईंदी आहे कि सुठी तरह ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो, बुरो न ॻाल्हायो, उल्टा सीधा शब्द न ॻाल्हायो, मन में उल्टा सीधा वीचार न रखो। पंहिंजी पुराणी सभु ॻाल्हियूं, सभु आदतियूं, सभु स्वभाव संस्कार बाबा खे ॾियो। पंहिंजे विकारनि जो दान करो बाबा खे, तन मन धन सभु बुद्धि सां बाबा खे ॾियो। पोइ बाबा जी राय ते सभु कुझु करो। बसि तव्हां घर था ठाहियो, विलायत था वञो, गाॾी था वठो, कुझु बि था करो, लेकिन बाबा खां पुछी करे करो। हाणे बाबा पंहिंजो माता पिता ठही आयो आहे न। परमात्मा जा हाणे पाण ॿार ठहिया आहियूं। परमात्मा प्रैक्टिकल में पाण ॿारनि जी पालना थो करे। त बाबा खे सभु कुझु ॿुधाए करे, सभु कुझु पुछी करे पोइ करो। बाबा सां गॾु सभु कमु कंदासीं त जवाबदारी बाबा जी आहे। अगरि पाण चऊं सिर्फ़ु ईअं ई कि भॻवान ई थो कराए, लेकिन परमात्मा खे सभु कुझु ॿुधायो त सही कि असां सॼो ॾींहुं छा छा था करूं, मन में कहिड़ा वीचार था अचनि,
सां केसां छा कीअं रीति था ॻाल्हाइनि। त बाबा चए थो मिठा ॿार गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए बि अंतिम जन्म पवित्र न हो। इहे मृत्यु लोक में पंहिंजो हाणे अंतिम जन्म आहे। पोइ पाण कॾहिं जन्म वठंदासीं? सतयुगी नई दुनिया में। सतयुग कोई परे न आहे। अॼु पाण हिन कलयुगी दुनिया हिन पतित शरीर में आहियूं। परमात्मा खे यादि करे पंहिंजे आत्मा खे पावन था ठाहियूं। कल्ह हिन ई सृष्टि ते सतयुग हूंदो त पाण सतयुग में नयो सुठो प्रधान शरीर वठी करे जन्म वठंदासीं। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿार ई ॼाणंदा। जे बाप खे पहचानियो आहे, बाप खे पंहिंजो मञंदो, उहे ई त पाप जी ॻाल्हियूं ॼाणे सघंदो, सम्झी सघंदो न। बाबा ईंदा ई आहिनि पतित दुनिया खे परिवर्तन करे पावन दुनिया जी स्थापना कराइण। पहिरियों बाबा स्थापना कराईंदो आहे, पोइ हिन जो परिवर्तन अर्थात विनाश थींदो आहे। पोइ सतयुग में विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण खां पालना कराईंदो। हाणे असां पढ़ाई था पढ़ूं, उच्च पद पाइण लाइ बुद्धि में बि ये यादि रहणो खपे हर दम कि हाणे असां सतयुगी नई दुनिया जे लाइ पढ़ाई था पढ़ूं। भक्ति मार्ग में त अनेक प्रकार जा शास्त्र आदि लिखल आहिनि, परंतु उहो त तव्हां द्वापर युग खां पढ़ी पढ़ी आया आहियो न। हाणे मां जेकी ॻाल्हियूं थो ॿुधायां शास्त्रनि में जेकी था पढ़ो, हाणे तव्हांखे बुद्धि त अथव न। हाणे बुद्धि सां जज करो कि कहिड़ी ॻाल्हि ठीकु आहे। जो बाबा चवनि था उहो ठीकु आहे या जो शास्त्रनि में लिखियलु आहे उहो ठीकु आहे। हीअं न शास्त्र सभु था मञनि त उहो ठीकु आहे। न सत्य ऐं झूठ जो जज त तव्हां ख़ुदि करे ई सघंदा आहियो। सत्यनारायण जी कथा पाण खे हाणे बाबा ॿुधाए थो। बाबा आत्माउनि जो पीउ कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो छा? जॾहिं पाण चईंदा ई आहियूं भॻवानु सत्य आहे, त आख़िर भॻवानु कहिड़ो अची करे सच ॿुधाईंदो आहे जो पाण हुनखे सच चईंदा आहियूं। भॻवानु सचो आहे यानी सभु झूठा थी विया न। तॾहिं त पाण भॻवान खे सच चऊं था। त असां कहिड़ी कूड़ी ॻाल्हि था ॻाल्हायूं, कहिड़ो कूड़ो कमु था करूं? बाबा चवनि था त सभु कुझु ई त कूड़ो कमु करो था। पंहिंजा असली स्वभाव संस्कार शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शुद्ध शक्तियुनि सां कार्य करण जा, लेकिन पाण सॼो ॾींहुं कीअं था कमु करो? विकारनि जी वश थी करे करूं था न। त इहे असांजा स्वभाव संस्कार थोरी आहिनि। असां शरीर थोरी आहियूं, असां त आत्मा आहियूं न। असांजो बाप परमात्मा आहे। ये एॾी सारी भॻवान कोई कण कण में थोरी आहे। अगरि बाबा चए थो अगरि लिस्ट कढो त तव्हां स्वयं ई जज करे सघंदा आहियो कि असां सॼो ॾींहुं केतिरी कूड़ी मत ते पंहिंजो जीवन हलायूं था, जंहिंसां असांजो जीवन केॾो दुख शांतिमय थियो आहे। हाणे बाबा पाण खे सची सची कथा ॿुधाए करे पाण खे सची राह ते वठी वञण लाइ पाण खे सचो ज्ञान थो ॾे। बाबा चए थो मां तव्हांखे सची सची अमर कथा सत्यनारायण जी कथा ॿुधायां थो, जंहिंसां तव्हां आत्माऊं अमर थी वेंदव। भक्ति मार्ग में त केतिरियूं कथाऊं कयूं, लेकिन ओड़ा ठहियो थोरी। हाणे मां प्रैक्टिकल में तव्हांखे सची कथाऊं ॿुधाए करे तव्हांखे प्रैक्टिकल में अमर ठाहियां थो। प्रैक्टिकल में सत्य आत्मा मां तव्हांखे ठाहियां थो। मनुष्य त घोर अंधियारे में आहे। हाणे अहिड़ी अंधियारे में मनुष्य केतिरी ठोकरियूं था खाइनि न। हाणे बाबा पाण खे सर्व प्रकार जी ठोकरियुनि सां छुॾाइण आयो आहे। बाबा चए थो मां जो तव्हांखे पढ़ायां थो हुनखे अच्छी रीति धारण करो त तव्हांजो जीवन परिवर्तन थींदो। बाबा आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदो आहे न, कि शरीरनि सां थोरी ॻाल्हाईंदो आहे। ॾिसो बाबा चईंदा आहिनि कृष्ण खे बि किथे गोरो किथे सांवरो ॾेखारे अथनि, पत्थर जो ई ठाहींदा आहिनि न। पोइ जगन्नाथपुरी में छो वेंदा आहिनि? हिन ॻाल्हियुनि खे बि तव्हां ॼाणंदा आहियो। कृष्ण खे श्याम सुंदर छो चइबो आहे? आत्मा जॾहिं विकारी पतित थी वेंदी आहे, तमो प्रधान थी वेंदी आहे, त हुनजो कारो चित्र ठाहींदा आहिनि। हाणे आत्मा खे वापसि बाबा पवित्र सुंदर थो ठाहे। सतयुग में जॾहिं आत्मा गौरी थी वेंदी त हुनजो शरीर बि एॾो तंदुरुस्त ऐं गौरो हूंदो। भारत सतयुग हुयो, पंज तत्व बि नेचुरल सुठा हुया, नेचुरल ब्यूटी हुई न। शरीर बि अहिड़ो सुंदर ठहींदो आहे सतयुग में। हाणे त तत्व बि तमो प्रधान थी विया आहिनि, लेकिन शरीर बि अहिड़ा सांवरा
कंहिंजा टेड़ा, कंहिंजा लूड़ा लंगड़ा आदि ठहींदा आहिनि। हिनखे चइबो ई आहे नर्क। विलायत में बत्तियां अहिड़ियूं आहिनि जो रोशनी कंदी आहिनि, बत्ती न ॾिखाए में ॾींदी आहे। हुते सतयुग में त जो दीवारनि ते हीरा लॻल हूंदा उहा आपे ई चमकदा। सतयुग में त हीरा चमकदा, उन सां पाण खे रोशनी मिलंदी। ॾिसो दुनिया में हाणे छा छा ठहे थो, नुक़सान बि आहे त फ़ाइदे बि आहे। सतयुग में बि अहिड़ियूं बढ़िया बढ़िया चीज़ूं हूंदियूं, लेकिन सभिनि सां पाण खे फ़ाइदो ई फ़ाइदो थींदो। बाबा पाण खे ॿुधाए थो कि सतयुग में बि सर्व प्रकार जो हुनर त खपे न, हुते बि सर्व प्रकार जी चीजूं हूंदियूं। हाणे हिते जेको जेको हुनर पंहिंजे अंदरि धारण था करनि, उहो ई सतयुग में हली कमु ईंदो। तव्हां ॿार ॼाणदा हिन दुनिया में छा छा आहे, पोइ नई दुनिया में छा छा हूंदो। सिर्फ़ु भारत खंड ई त हूंदो, उहो बि ॾाढी नंढी सी जॻह में ई सतयुग हूंदो। बाक़ी त सभी आत्मायूं परम धाम में रहंदियूं। बाक़ी टाइम केतिरो बचियो आहे, जरा सो। सतयुगी सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापन थी ऐं दुनिया परिवर्तन थींदी वेंदी। ये छीछी दुनिया में बाक़ी थोड़ा रोज आहिनि। पोइ सतयुगी गुलगुल बाबा दुनिया में हलंदासीं। प्राचीन खंड चईंदा आहिनि न भारत खे। प्राचीन खंड अर्थात नयो खंड। पहिरियों भारत नयो हुयो, हाणे पुराणो थी वियो आहे। हाणे वरी खां बाबा हिन भारत खे नयो खंड ठाहिण आयो आहे। इहो आहे मनुष्य खे देवता ठहिण वारो कोर्स। माण्हू अॼुकल्ह अनेक प्रकार जा कोर्स था करनि न, त भॻवान बि हाणे कोर्स कराइण आयो आहे, मनुष्य खां देवता ठहिण वारो कोर्स। गृहस्थ व्यवहार में रहंदे नौकरी कंदे भी ये कोर्स तव्हां खणी सघंदा आहियो। ये कोर्स एॾो वंडरफुल आहे कि घर गृहस्थ में रही करे नौकरी धंधो कंदे भी तव्हां ये कोर्स खणी सघंदा आहियो। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं बाप खे यादि करो। एकांत में समय कढो ऐं वीचार सागर मंथन करो कि कीअं बाबा असांखे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाए थो, हुन में केतिरो सच असांखे लॻे थो। ये बि वीचार करो न। सतयुग में त ॾाढा ई थोड़ा मनुष्य हूंदा, तॾहिं त हिते ज्ञान बि ॾाढे थोड़नि खे सम्झ में ईंदो आहे। जेकी सतयुग त्रेता में आत्मायूं आयूं हूंदियूं, उहे ई ज्ञान वठंदियूं, उहे ई ज्ञान खे सम्झी करे जीवन में धारण कंदियूं। जो जीवन में धारण कंदियूं हुते वञी उच्च पद पाईंदियूं। सतयुग में यमुना जो कंठो हूंदो, हुते ई मीठे नदियुनि ते पंहिंजा महल आदि हूंदा। सतयुग में इहा बॉम्बे न हूंदी। हिननि खे कोई नई बॉम्बे थोड़ी चइबी आहे। तव्हां हर हिकु ॿार खे सम्झणो खपे कि असां स्वर्ग जे लाइ राजा ई स्थापन करण लाइ पढ़ाई था पढ़ूं। हाणे रावणपुरी ख़तम थी, हाणे परमात्मा राम जी पूरी स्थापना थी थिए। तमो प्रधान पृथ्वी ते देवतायूं पैर रखी न सघियूं आहिनि। हाणे जॾहिं चेंज थींदी तॾहिं देवी देवता हिन सृष्टि ते ईंदा। भले माण्हू देवी देवताउनि जो आह्वान कंदा आहिनि, लक्ष्मी जो आह्वान कंदा आहिनि, सफ़ाई आदि कंदा आहिनि, परंतु लक्ष्मी हिन पते दुनिया में थोड़ी अची सघंदी आहे। उहो त भावना जो फल मां तव्हांखे ॾेई छॾियो आहे। लक्ष्मी त सतयुग में ईंदी न, जॾहिं सभी आत्मायूं बि शुद्ध हूंदियूं ऐं पृथ्वी बि शुद्ध हूंदी। पत्थर जी मूर्ति भॻवान जी ठाहींदा आहिनि। हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे बाप अची करे ॿुधाए थो कि देवी देवता ऐं भॻवान कोई पत्थर में त हूंदा न आहिनि। निराकार परमात्मा खे भॻवान चइबो आहे। देवी देवता जंहिंजा आत्मा और शरीर शुद्ध आहिनि, तॾहिं त ॾिसो हुननि जा मंदिर ठाहींदा आहिनि, लेकिन असली में त उहो चैतन्य कॾहिं हुया न। भॻवान बि चैतन्य में सृष्टि ते कॾहिं आयो हुयो, तॾहिं त हुननि जा मंदिर यादगार जे रूप में मंदिर ठाहींदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि तव्हां जे भावना सां कंहिंजी बि मूर्ति ठाहे करे अगरि स्थापन कंदा यादि कंदा त भावना जे अनुसार तव्हांखे फल मिलंदो आहे। परंतु सदा हुन पत्थर जी मूर्ति में देवता ऐं भॻवान थोड़ी हूंदा आहिनि। बाप वेही करे ॿारनि खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए थो। आत्मा खे सम्झाए न सघे, आत्माउनि खे ज्ञान केरु ॾेई सघंदो आहे सिवाय परमात्मा जे ॿियो कोई बि न ॾेई सघंदो आहे। आत्मा कीअं अलॻि अलॻि शरीर वठी करे पाठ वॼाईंदी आहे। इहा आहे सभिनि खां वॾी कुदरत। बाप अची करे पाण खे
चईंदो आहे अनुभव करो, पंहिंजे पाण अंदर पक्को करो, ये अंदर पंहिंजे अंदर पक्को करो कि मां आत्मा ही सॼो ॾींहुं शरीर सां कर्म करायां थी। मनुष्य त न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। मनुष्य हूंदे उहे बि चलन कीअं अथनि, जानवर में। हाणे तव्हांखे ज्ञान मिलियो आहे न, सीढ़ी ते बि कीअं असां आत्मायूं सतयुग त्रेता द्वापर कलयुग लही लही करे सीढ़ी लही हेठि आया आहियूं। जे सीढ़ी में हेठि लहींदा ईंदा आहिनि न, ही आत्मा जी बि कला गिरती थी वई आहे, हाणे हिकदमि ख़तम थी वई अथसि, थोड़ी सी रही अथसि। पोइ बाबा अची करे वापसि सां आत्माउनि खे चढ़ती कला ते थो वठी वञे, अर्थात आत्माउनि में गुण शक्तियूं ज्ञान भरे थो। देवी देवता कुल जी जो आत्मायूं हूंदियूं उहे ई उन्हनि जी ही चढ़ती कला ऐं गिरती कला थींदी आहे। तॾहिं त ॻाईंदा आहियूं, चढ़ती कला तेरे बाणे सर्व जो कला, अर्थात परमात्मा अची करे पाण आत्माउनि जी कला खे ऊचो थो उठाए न, त पाण आत्माउनि जी कला ऊची थींदी, पाण आत्माउनि जो संस्कार स्वभाव सुठा थींदा, त पंहिंजे सदके विश्व जी सर्व आत्माउनि जो भलो थी वेंदो, सभु सतो प्रदान थी वेंदो। टाइम त लॻंदो आहे, शुद्ध तमो प्रधान आत्माउनि खे सतो प्रधान ठाहिण में टाइम त लॻंदो, परंतु बाबा चए थो जेतिरो जेतिरो जल्दी जल्दी पुरुषार्थ कंदा ओतिरो जल्दी जल्दी पाण नई दुनिया में हलंदासीं। गंगा ते त पाण जन जन्मांतर विया ई आहियूं द्वापर युग खां, लेकिन अञा ताईं पाण पावन त थिया न आहियूं। हाणे बाप अची करे पाण खे पावन थो ठाहे। बाबा चए थो कि मां जेको ज्ञान थो ॾियां, मुंहिंजे ज्ञान सां ई आत्मायूं पावन थींदियूं आहिनि। गंगा सनान सां आत्मा पावन न थींदी आहे। बाप त चए थो कि मूंखे हर कर्म कंदे यादि करो, इनखे ई श्वासो श्वास यादि चइबो आहे। बाक़ी श्वासो श्वास यादि ईअं न कि सिर्फ़ु मुख सां ई पाण शब्द चईंदा रहो, भॻवान खे यादि कंदा, कहिड़ी न कहिड़े नाम सां यादि कंदा रहो। श्वासो श्वास यादि करणु अर्थात कर्म कंदे बाप खे यादि करो, बाप सां गॾु सभु कर्म करो। योग ही योग जो अर्थ ई हूंदो आहे यादि। हाणे बाबा पंहिंजी बुद्धि खे सतो प्रदान थो ठाहे, हिन जे लाइ बाबा चए थो उठंदे वेहींदे खाईंदे पीअंदे कर्म कंदे मूंखे यादि करो त तव्हांजी बुद्धि सतो प्रदान थी वेंदी। 84 जन्म हाणे तव्हांजा पूरा थी विया, हाणे वरी खां हिक खां जन्म शुरू थींदो। ॿारनि खे ख़ुदि जो बि कल्याण करिणो आहे त ॿियनि जो बि कल्याण करिणो। जेतिरो पाण आत्मायूं पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि कंदासीं, ओतिरो पाण स्वयं बि ख़ुदि जो कल्याण था करो ऐं पंहिंजे सदके सभिनि जो कल्याण थी वेंदो। आहे त सभु कुझु गुप्त, छोकी आत्मा बि गुप्त आहे त परमात्मा बाप बि गुप्त आहे ऐं परमात्मा जो इहो ज्ञान बि गुप्त आहे। त परमात्मा चए थो मुंहिंजो जेको बि कमु थींदो आहे इहो गुप्त रीति ई थींदो आहे, लेकिन जेका ॿार सम्झी वेंदा आहिनि उहे हिन गुप्त ॻाल्हि खे बि सम्झी करे हलंदा आहिनि। परमात्मा अची करे सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापन थो करे न, छोजी परमात्मा हिन धर्म जो स्थापक आहे, त हिन धर्म में राजधानी कीअं हलंदी, हिन धर्म में रीति रस्म कीअं हूंदा, हिन धर्म जॾहिं हूंदो हिन सृष्टि ते त सृष्टि में छा छा हूंदो, इहे सभु कुझु ठाहिण वारो केरु आहे, निर्णय करण वारो केरु आहे, स्वयं परमात्मा। छोजी उहे ई धर्म जो स्थापक आहे न, त धर्म जे स्थापक जे अनुसार ई हुननि जी सृष्टि हलणी खपे। छा मीठी मीठी सिकील जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे ईश्वर भाग्य में लाइट जो काम प्राप्त करण वारा सर्व प्राप्त स्वरूप। दुनिया में भाग्य जी निशानी छा ॾेखारींदा आहिनि, राजा जी, ऐं राजा जी निशानी छा हूंदी आहे, ताज। त पाण अहिड़ा ईश्वरीय भाग्य जी निशानी, हाणे असांखे ईश्वर बाप असांजी पालना थो करे, ईश्वर बाप असांखे वरितो थो ॾे,
त ईश्वर बाप असांजी ब्रह्मा तन में अची करे माता पिता जे रूप में असांजी पालना थो करे। त हिन भाग्य जी निशानी छा आहे? लाइट जो क्राउन। जो कंहिंजी कंहिंजी तस्वीर जे पुठियां लाइट ॾेखारे में ॾींदी आहे न, फरिश्तनि खे लाइट जो ताज ॾेखारींदी। ये पवित्रता जी निशानी हूंदी आहे। जेतिरो पंहिंजी आत्मा पवित्र शुद्ध थींदी वेंदी न, ओतिरो ईअं नज़र न ईंदो आहे, लेकिन हिकु चमक चेहरे में ईंदी आहे, जंहिंसां पाण खे पतो लॻंदो आहे इहा आत्मा शुद्ध पवित्र आहे। त परमात्मा ईश्वर असांखे पढ़ाए थो, ईश्वर असांजी पालना थो करे। हिन जी निशानी छा आहे? लाइट जो क्राउन। हिन क्राउन जी प्राप्ति जो आधार आहे पवित्रता। संपूर्ण पवित्र आत्मायूं लाइट जी ताजदारी हुजण सां गॾु गॾु उन्हनि में सर्व प्राप्तियूं बि हूंदियूं आहिनि। सर्व प्राप्तियूं अर्थात सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व प्रकार जो ज्ञान। ज्ञान भी कंहिंजो? आत्मा जो, परमात्मा जो, सृष्टि जो ज्ञान। दुनिया में ये त कई प्रकार जा ज्ञान है, लेकिन परमात्मा कहिड़ो ज्ञान ॾींदो? आत्मा, परमात्मा ऐं सृष्टि जे बारे में। त जेकी आत्मायूं पवित्र हूंदियूं, परमात्मा जी पालना में हलंदियूं हूंदियूं, उन्हनि में सर्व प्राप्ति भी हूंदी। अगरि कोई भी प्राप्ति जी कमी आहे त लाइट जो क्राउन स्पष्ट ॾेखारे में न ॾींदो। अगरि पंहिंजी आत्मा में कोई भी कमी हूंदी न, त पंहिंजी चमक में थोड़ी सी घटि थी वेंदी। इन करे सॼो ॾींहुं पाण खे कर्म त करूं था, घर जो भी, धंधो भी, लेकिन हाणे पाण खे इहो भी कमु करिणो आहे कि पंहिंजी आत्मा खे परमात्मा खां जो शक्तियूं पाण खे मिलनि थियूं, जो ज्ञान पाण खे मिले थो, जो गुण पाण खे प्राप्त थियनि था, भॻवान असांखे ख़ुदि ॾियणु आयो आहे, उनखे पंहिंजी आत्मा खे उन शक्तियुनि, गुणनि ऐं ज्ञान सां भरपूर करूं। इहो भी पंहिंजो हाणे कमु आहे। त बाबा चए थो हाणे इहा चाहे वॾा हो चाहे नंढा हो, परमात्मा त आत्माउनि खे ई सभु कुझु ॾियणु आयो आहे। स्लोगन आहे, पंहिंजी रूहानी स्थिति में स्थित रहण वारा ई मन सां माण्हुनि खे दान ॾेई सघंदा आहिनि। जेतिरो पाण खे आत्मा सम्झंदासीं ऐं परमात्मा जो ॿार सम्झंदासीं ऐं इहो घड़ी घड़ी यादि रखंदासीं कि विश्व जी सर्व आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, ओतिरो पाण सर्व जे प्रति सुठी सोच सां उन्हनि खे शक्तियुनि, गुण ऐं ज्ञान दान ॾेई सघंदा आहिनि। माण्हू त धन जो या चीजनि जो ध्यानु कंदा आहिनि न, लेकिन हाणे जी पाण परमात्मा जा ॿार ठहिया आहियूं त पाण खे कहिड़ो दान करिणो आहे? गुणनि जो, शक्तियुनि जो, ज्ञान जो। उहो कीअं करे सघंदा आहियूं? जॾहिं पाण इहे सोचंदासीं, मन में पको कंदासीं कि मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा निराकार परमधाम निवासी, उहो मूंखे सर्व शक्ति, गुण, ज्ञान ॾे थो। इहे सभु जेको भी मूंखे परमात्मा ॾे थो, इहे विश्व जी सर्व आत्माउनि खे भी मिले थो। इहे जेतिरो पाण वीचार संकल्प कंदासीं, ओतिरो सभिनि खे इहो मिली वेंदो। छा?